अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां तव्हांजी मोदी भगवान ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो भगवान ड्रामा चैनल। अञा ताईं जेकर तव्हां भगवान ड्रामा चैनल खे सब्सक्राइब न कयो महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा। पहिरियों दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजो वीडियो तमामु बहितरीनु लॻंदो। पहिरियों दोस्तों ज़ार नई में जेको आहे छा थियो आहे छा थियो तव्हां सभु कुझु ॾिठो आहे। जेको आहे ग़ुलाम पंहिंजी माउ खे जेको आहे पाण मारे थो। उन खां बाद जेको आहे कलसूम जेको आहे हालार ख़ान के ज़ार ॾेई जेको आहे कमाल ख़ान शैतानी चाल में जेको आहे फंसी चुको है। मतलब उनखे खैरू मतलब अगवा करे खणी वञे थो। उन खां बाद जेको आहे पहिरियों दोस्तों जेको आहे छा पठाणी जेको आहे रबन जो जेको आहे हाणे शादी कोन थी। छा जेको आहे पठाणी ॾे पंहिंजे भाउ जो जेको आहे अहिड़ी तरह जेको मतलब हाणे जेको आहे तमाम घणो परेशान छा जेको आहे वो महसूस कंदो ऐं जा वञी गुलाम वारनि खां जेको आहे शादी जो मोकल वठंदो। प्यारा दोस्तों उन खां बाद जेको आहे छा जेको आहे कलसूम जेको आहे हाणे जेको आहे खैरू छा कलसूम खे मारींदो। प्यारा दोस्तों खैरू कलसूम खे कोन मारींदो। जेको आहे वरी जेको आहे कलसूम जेको आहे ॿिए शैतानी चाल में जेको आहे फंसिजी वेंदो। उहो ईअं त प्यारा दोस्तों खैरू मतलब कलसूम खे मां तोसां निकाह कंदुसि ऐं तोखे कोन मारींदुमि। उन खां बाद जेको आहे वरी जेको आहे अॻिते जेको आहे तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो जेको तमामु बहितरीनु जेको आहे कुझु सीन आहिनि जेका सीन जेका आहे पाणी में वरितल आहिनि। जेको आहे कलसूम जेको आहे पाणी में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। जेको आहे उन खां बाद जेको आहे पहिरियों दोस्तों कलसूम ऐं खैरू जेको आहे मोटरसाइकिल ते ईंदा आहिनि। उते मतलब लुकमान ऐं ओठे वारा ऐं कुर्बान वारा अची करे मतलब खैरू खे मतलब लठनि सां जेको अदमो कंदा आहिनि। उन खां बाद जेको आहे कलसूम भॼी वञे थो। पहिरियों दोस्तों कलसूम भॼण वञण खां पोइ जेको आहे मतलब भॼी वञंदो आहे पाणी में होॾे होॾे। जेको आहे काफ़ी जेको आहे सीन वरिता विया आहिनि पाणी में कुझु। पहिरियों दोस्तों जेको आहे पोइ उनखे जेको आहे ओठो जेको आहे उनखे वठी वञे वठे थो कलसूम खे। जेको आहे कलसूम खे जेको आहे पंहिंजे घर वठी वञे थो। उन खां बाद जेको आहे छा हालार ख़ान जेको आहे हाणे बचंदो या मरींदो। पहिरियों दोस्तों तव्हां कमेंट में पंहिंजो राय ॾींदा जेको आहे हालार ख़ान छा बचंदो या मरी वेंदो। पंहिंजे कमेंट में राय ज़रूरु ॾींदा।